फीसगंज तालुके जे नंढनि वॾनि शहरनि पकाचांग, भंगूबहाण, करोंडी, अकरी, कोटलालू में मंशियात फरोशनि जो राज। पुलिस मंशियात फरोशनि अॻियां बेबस बणियल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे फीसगंज मां CN न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी नैला, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा। फैज़गंज तालुके जे नंढनि वॾनि शहरनि पकाचांग, भंगूबेण, करूंडी, अकरी, कोटलालू में मंशियात फरोशनि जो राज। पुलिस बेवस बणियल। ख़बर मूजिबि तालुके फैज़गंज जे नंढनि वॾनि शहरनि पकाचांग, भंगूबेण, करूंडी, अकरी, कोटलालू में मंशियात फरोशनि जो राज। पुलिस बेवस बणियल आहे। नौजवान नस्ल तबाह, हर जॻह ते मंशियात फरोशनि जा अॾा क़ाइमु। पुलिस पारां मंत्री मुक़रर। विच शहर जे केबिननि ते नशेवार सोपारियूं, मेनपुड़ी, गुटका सरेआम विकिरो थियण लॻा। मंशियात फरोशनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ पुलिस पारां को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहे। आम शहरनि SSP खैरपुर DIG सखर पीर मोहम्मद शाह खे अपील कंदे चयो आहे त मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे नौजवान नस्ल तबाह थियण खां बचायो वञे। जी महिरबानी शाहिद, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची